जामशोरे में यतीम ॿारनि जी पालना वारे इदारे SOS विलेज में ॿारनि जे आलमी ॾींहं जे सिलसिले में तक़रीब कोठाई वई। रिपोर्ट कर रहा है अलीमुराद चांडियो। जामशोरे में यतीम ॿारनि जे पालना वारे इदारे SOS विलेज में ॿारनि जो आलमी ॾियारो मल्हायो वियो। तक़रीब में SOS विलेज जे ॿारनि सूधो मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि मुख़्तलिफ़ गीतनि ते परफॉर्मेंस कई ऐं टेबलोज़ पेश कया, जॾहिं त ॿारनि विच में तक़रीरी ऐं ज़हनी चिटाभेटी जा मुक़ाबला पिणु कराया विया, जंहिंमें पोज़ीशनूं हासिल कंदड़ ॿारनि खे शील्ड, सर्टिफिकेट ऐं तोहफ़ा पेश कया विया। साल से सेलिब्रेट कंदा आहियूं ऐं अॼु ॿारनि जे हक़ूक़ जो ॾींहुं आहे। हिते असां अवेयरनेस थींदी आहे, माण्हुनि खे ॿुधाईंदा आहियूं त ॿारनि जा बि हक़ हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे तइलीम जो हक़ आहे, उन्हनि जो जेको खुराक जो हक़ आहे, उन जो अझे जो हक़ आहे, लटे जो हक़ आहे, उनजो पूरो कयो, उनखे मौक़ा ॾियो, तइलीम हासिल कनि, सुठा शहरी थियनि। कुछ स्पॉन्सर्स आहिनि जिन मिली करे SOS विलेज जामशोरो में ही ऑर्गेनाइज़ कयो आहे त जीअं असांजा ॿार प्लस में जंहिं जॻह ते जंहिं स्कूल ते असांजा ॿार वेंदा आहिनि, असां उन्हनि खे बि अॼु मदू कयो आहे त जीअं हिन प्रोग्राम खे इंजॉय कनि। चाइल्ड सेफ गार्डिंग मां सम्झां थी तमामु घणी अहम आहे, इम्पोर्टेंट आहे ॿारनि जे लाइ। हिन प्लेटफॉर्म ते असां ॿारनि खे सम्झाए था सघूं त ही तव्हांजा हक़ आहिनि। ॿार असांजी मिल्कियत आहिनि, मिल्कियत हिकिड़ी थींदी आहे जायूं बंगला ज़मीनूं, पर ॿार जेके आहिनि असुलु मिल्कियत उहा आहे। जेसिताईं इन्हनि जो फ्यूचर महफ़ूज़ न हूंदो ओसि ताईं जेको आहे सो न को मुल्क तरक़ी करे सघंदो, न का क़ौम तरक़ी करे सघंदी। असांजा ॿार जेके आहिनि उन्हनि ते माशाल्लाह ॾाढी महिनत थी थिए। इन में का लफ़ाज़ी या को मुबालगा आराई कान्हे, पर इन में को शक कोन्हे त जेके हिते स्कूल बि असांजो अंदरि ई आहे ऐं ॿार जेके बि आहिनि इंडिविजुअली असीं हुन ते महिनत कयूं था। तालीम हर ॿार जो जेको आहे उहो हक़ आहे ऐं ॿी उन्हनि जी हेल्थ में ॿ शयूं इलाही ज़रूरी हूंदियूं आहिनि। हिकिड़ो त ॿारनि जो हिफ़ाज़ती टुकनि जो कोर्स, पैदाइशी जेका टुका पैदाइश खां वठी 5 सालनि ताईं हूंदा आहिनि, उहे लॻाइणा आहिनि, जिन में 15 महीननि ताईं जेको आहे उहो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जी तरफ़ खां ॿारनि खे फ्री टुका मिलंदा आहिनि। ऐं ॿी जेकी उन्हनि जी हेल्थ सां इम्पॉर्टेंट शइ आहे उहा आहे न्यूट्रिशन। त पैदाइश खां वठी 6 महीननि ताईं पंहिंजे ॿारनि खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजो खीरु पियारिजे। आज हमें यहाँ बहुत मज़ा आ रहा है क्योंकि आज हम चिल्ड्रंस डे सेलिब्रेट कर रहे हैं। इस दौरान हमने बाकी परफॉर्मेंस भी की, बहुत सारे मेहमान भी मिलने आए और हमें बहुत अच्छा लगा था। असांखे तालीम, सेहत, प्यार जी ज़रूरत है। असांखे हिते SOS में मिले तो असां हिन SOS जो शुक्र था अदा कयूं ऐं असां महिमाननि जो शुक्र था कयूं कि हुननि असांजे वक़्तु ॾिनो। तक़रीब में शामिल मेज़बाननि ऐं महिमाननि ॿारनि जी पैदाइश खां वेंदे उन जी सिहत, खाद खुराक, तरबियत, तइलीम ऐं ॿियनि ज़िम्मेवारियुनि बाबति आगाही पिणु ॾिनी। अलीमुराद चांडियो, आवाज़ TV, जामशोरो।